मां चैलेंज थो कयां इमरान खान के, छोरियूं न आणे जलसन में। एक जलसो तव्हां कराची में इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस के नाले सां ॾिठो, अवा होया के कराची वारे जलसे में? ॿियो जलसो वरी तव्हां सखर में ॾिठो, इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जो, होया के सखर में? मां चैलेंज थो कयां, इमरान छोरियूं न आणे, छोरियूं न आणे कराची जे असांजे जलसे जहिड़ो जलसो करे ॾेखारे, या सखर जे असांजे जलसे जहिड़ो सखर करे ॾेखारे, मां मञींदोमांसि। होरे कोटड़ी जी में वो डंडे कुंडे वारा घणा आहिनि, उते हिकिड़ो मोबाइल थियो हमरा, उन जलसो रखायो, होरे पढ़ायूं बढ़ायूं हलन पयूं, माइन जा धण हिन बुजुर्ग पर्दे ते वाइस कयो, बाबा तहां आले रसूल जी गाल था कयो, अहले बैत रसूल जी गाल था कयो, पर्दो करायो, माइन खे न वठी जो गुनाह जो कम था कयो। होरे पढ़ाई वारे हमरा चोर मुलन रत कयो, सुभाणे मायूं न वठी जो, बे ॾींहं ते आखिरी धमाल ही उन्हनि जी, मायूं जो नायूं त मोमिन हुया ई कोन। तो जंहिंजे पढ़ाई जो वारो उन हितां शुरुआत कई कि ए मेरे मौला तू मोमिननि को वधा, बाक़ी मोमिन आपे वधसिन।